त हीअ हे अंबड़ियूं हो आहिनि न ख़राब थी वेंदी आहे न वरी सभिनि में पितो अथसि न पितो सभिनि में कान्हे इसको पितो सभिनी में अथसि ककड़ी कान्हे सभिनी में ककड़ी डब्बी भरजी वेंदी जेका 5 किले वारी न सिम हा तेल पियो अथव तेल ते हिकिड़ो मम्मा खजाने मां बि शीशो कढियो अथई ॿुधाइजो त तव्हां होश थोरी अथव तव्हांखे न लिखी ॾियो न सामान अरे त हाणे खटाणनि में कम ईंदो न तेल उहो ईंदो लेकिन सामान वो अॼु ई हाणे चिटपुट सामान लिखई त 400 रुपए हाणे ॿुधाए खसखस वठी आयव तोखे छा चयो मां पहुची वियो आहियां घर वड़ो ठाहिणो आहे वड़ो खसखस ॾे न छोरी कड़ी हे जेके असां फिरीअ में अंबड़ियूं तोड़े आया आहियूं उन्हनि खे मम्मा कटण वेठी आहे पोइ खणजाए हाणे न ॾींदमि खटाण त तूं खाईंदी आहे न हा मां खाईंदमि असां ॿुढा एॾी खटाण थोरी खाईंदा आहियूं तुंहिंजे लाइ त कया आहे न बखाणो नहीं है ब्लैक शर्ट सही में ॾाढी सुठी थी लॻेव ब्लैक वठी आवे डार्क में ब्लैक माखण में मां छो बुढ़ा नु सामे आया बुढ़ो हां बुढ़ो न चवंदो करे कम तो का वधीक तो क्या ना बस ॻाल्हि ख़तम कम ना मतलब छो कम का मतलब न हुंदो कम तो छोटू तभी का वधीक कंदो वो न कंदो सुबह टाइम ते मां आयो टाइम ते ईंदो आया अरे बोली ताग वडिंदो माखे डबल एक्सल वठी आवे वडी दीदी और नंढी दीदी माखे चेंज में ताग वडी तू खण जा लेकिन मां एक बार पाइनम पो खणी जा अचे वई नथी पहिरीं ॻाल्हि त तव्हांखे इन में 3 एक्सल भी होसी ब्लैक में पर ब्लैक शर्ट ॾाढी सुठी थी लॻे बसि मां वठी न जा ब्लैक कोनो ई मोट अरे यार खणो न खणो भले खण जा चयो मां ब्लैक मोट कानो होई ब्लैक न न पापा ऐसे ब्लैक पहिरों दफ़ो ई वठी आया हां मां ब्लैक वठंदो ई लाया गए पहिरों चक्कर में देखाड़ेंगे मां दे अरे ब्लैक न पाई बीगा जाना जट्टा पाई जट्टा टा कोन पाई जान सब पाई तो रात क्या पी रहे हो कोल्ड कॉफी सिद्धो में के ठाए रही नहीं आप अच्छी बनी है पप्पू को पिलाए और उनने बाद डबल ऊपर सी का वो बंडल मते बाद में कट न घणे रुपए किलो आहिनि पापा अंबड़ियूं अरे भी है रुपए किलो है बात तू ना परेशान थी पटण में केॾो मज़ो पियो अचे मम्मा 100 रुपए करे भी रो सब उसमें थोड़ी ना शायरा हुई ना हवा पे और मेरे का लेने में बहुत ज्यादा मजा आ रहा था बाय बाय अरे कोन असां वेंदा आहियूं भाई हर साल वेंदा आहियूं हर साल ईअं चवंदा यो प्लाट ही वठे कुछ घणे तो देबो काथे वेंदा आहियूं यो प्लाट ही वठी दे यो बस खटाण ना रुगो अंबड़ी जेके कटी ना आहे लाइ कंहिंजो प्लाट त ॿुधाईंदा थोरी न आहिनि अरे अलाए मूंखे असांखे त पतो ई न पवंदो आहे अरे मूंखे ॿुधायो भई चवंदा आहिनि प्लाट वठी करे हिकिड़ी मेंह हुते बीहारियो ॿ टे बकरियूं ऐं मम्मा बढ़िया कढंदी आहे बकरियुनि जो खीर अरे बड़ी बकरी का ॾाढो दूध मज़ो पियोगी ईंदो अथई मूंखे खीर कढण में बकरी का दूध पियोगी हैं दूध पीती है ना बकरी का अच्छा दूध है तो पी करे कढना पिता मुख्य ज्योति दीदी है कॉफी गिर आधे से ज्यादा अंबड़ियाँ मेरे बब्बू ने लेके आई है ना वो बेचारा ने बहुत मेहनत की है ना पसीना पसीना हो गया था ना नहीं ना वो तो मुझे तो अंबड़ी मिली है जो अंबड़ी न पर वाकई में हिन वण जी अंबड़ियूं ऐं केॾनि माण्हुनि खाधियूं आहिनि न स्वाद हूंदो आहा अंबड़ी बड़े मजेदार वाह अंबड़ी बड़ी मजेदार एक दिन इसको चीटी नहीं खाया चलो खाओ ये चीटी है हाँ ये चीटी है हाँ ये लो खाओ इन्होंने बूंद न विझ बि अथई इन सां पची पवंदा अथई जबलपुर शादी में अब भी तो बन रही है तुम नहीं जाओगे हाँ 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 ये दिल्ली की बिल्ली है पाकिस्तान में गाइस अभी आप दिल्ली की बिल्ली दिखाऊंगा देखो बिल्ली की अब दिल्ली की बिल्ली देखो छुप के मेरी बैठी बेटी को बिल्ली नहीं बोलना ये दिल्ली का कुत्ता हे भी वठी आया तो किधरा केतिरा तो उन्हें नहीं वठ पाए तरी खाए पाए चए तो पापा मिठा नथो कटेस इन का मिठा वठी आयो जी जिंद छुट्टा है ना हिकु ॾींहुं वठी आयो आहे ॿ हाँ तो तू शादी में पकड़ पकड़
करी वठी जाई न रोज जिंद छुट्टा है ना जेको सामान जेको वठी ड्यूटी उन्होंने कर छे सुठा न वठी कहिड़ो मतिलबु ना सिमर हाँ हाणे त न हो पंहिंजा बि अगरि मिठा न निकिरंदसि पोइ छा कंदो कोटा कर तू उठ जा बाक़ी तो कम ई न पुरंदा आहिनि न जी छा आहे मां सुठे करे चवंदो आहियां न त चवंदो भाॼी वठी अचु पाण 11:30 बज रहे हैं तो 11:30 थियनि था पिया एंड अञा ताणी रोटी की न खाधी आहे आराम सां सभु ॼणा आराम था फरमाइनि स्नैक्स में ब्रेड कटलेट ठाहिया हुआ और रोटीअ में अॼु पतो हुयो कि कीमो कलेजी ठाहिणी आहे त उहो रेडी थी वियो आहे त मिलांव थी वरी कल्ह जे व्लॉग में सुबुह थी करे प्लीज़ सब्सक्राइब ज़रूरु कजो तॾहिं पतो पवंदो कि वणनव था कि न